बिला शक चवे सिंध सूबे जी हालत ऐं बलूचिस्तान जी हालत में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। सिंध केतिरनि सालनि खां असीं हिकिड़े सूबे वांगुरु हुकूमत करियूं था, हलायूं था, असांजा नुमाइंदा अचनि था, असीं हिकिड़ो ॿ दफ़ा हक़ीक़ी नुमाइंदा बि चूंडिया आहियूं ऐं तरक़ियाती जी इहा सूरत हाल न आहे जेका बलोचिस्तान जी आहे। महिलनि झगड़ो ॾींहुं इलाही को वॾो आहे, हुनजी ॻाल्हि ॿी आहे। ॿियो हुते जंहिं क़िस्म जी सूरत हाल रही आहे उन में पैकेज जी फौरी तौर ते ज़रूरत हुई। असां ते बसि असां ॾिनो कर नवाज़ शरीफ़ ॾिठो पर नवाज़ शरीफ़ खे अॼु त कुली नवाज़ शरीफ़ अची वियो मैदान ते न, स्विस जा पैसा आणियो पंहिंजी माना सैफुर रहमान जेको कयो वो आपने करवाया। अवां खे अॻु में नदामत हुई इन्हनि केसनि ते, हाणे का नदामत कान्हे, हाणे ताईं उहो ई सैफुर रहमान आहे, हाणे अची विया आहिनि मैदान ते भई स्विस जा, ठीकु आहे उहा पंहिंजी जाइ ते ॻाल्हि आहे, पर अवां छा कयो? असां कुझु कोन कयो आहे बलोचिस्तान लाइ, तव्हां आपने किया आप मतिलबु पोइ अवां छो अहिड़ो को पैकेज ॾिनो? सिंध जी सूरत हाल में ज़मीन आसमान फ़र्क़ु है। नवाज़ शरीफ़ सूबे जो लीडर है, नवाज़ शरीफ़ कोन्हे पाकिस्तान जारी आहे हिन ते अॻिलो सूबाई वज़ीर इरफान लाइ मरवत साहब सां लाइन ते मौजूद आहे। अस्सलाम वालेकुम मरवत साहब। वालेकुम अस्सलाम जी। मरवत साहब, कराची के जो धमाका हुआ है, इस धमाके के बारे में सदर साहब कहते हैं जो उन्होंने बरसी पर स्पीच की थी उसका रद्द अमल है, एमक्यूएम कहती है कि तालिबानाइजेशन का हाथ है जो उनका पुराना मौक़िफ़ है, आप क्या समझ रहे हैं? मैं समझता हूँ जी कि दोनों जो हैं अपने अपने फायदे की बात कर रहे हैं जी। असल बात की तरफ कोई जा नहीं रहा कि ये एक साजिश थी। साजिश किसने की है? ये एक हुकूमत का काम है कि जी इसकी जुडिशियल इंक्वायरी ऑर्डर करे। आप देखिए जुडिशियल इंक्वायरी की कोई बात नहीं कर रहा। आज सीएम साहब ने कर दिया, आज सीएम साहब ने प्रेस कॉन्फ्रेंस कर दिए कि जुडिशियल इंक्वायरी होगी तो चीज सामने निकल आएगी जी कि किसने किया। आप मुझे ये बताइए कि आशूरे में लोग जाते हैं जी तो उनके पास पेट्रोल के डब्बे भरे हुए। अब तो टीवी की फुटेज भी आ गई है, सीसीटीवी भी आ गई, चैनल्स की फुटेज भी आ गई है कि लड़के जो है उनकी शक्लें भी आ गई हैं कि वो पेट्रोल की बोतलें और पेट्रोल के डब्बे लेके फिर रहे जी। अब उस जगह में ना पेट्रोल पंप है कोई नजदीक, ना उस दिन तो वैसे ही पेट्रोल पंप बंद हुए थे सारे जी। इनके पास ये डब्बे कहां से आ गए पेट्रोल के जी? वो कहा जा रहा है कि वो अवामी रिएक्शन था, जैसे बेनजीर भुट्टो की शहादत हुई तो फिर भी वैसे ही अवामी रिएक्शन नहीं था। ये मैं आपसे अर्ज करूं कि ये बिल्कुल प्री प्लान था। मैं फिर आपसे वही कह रहा हूं कि जी ये पेट्रोल के डब्बे कहां से आए जी। और वो दुकानदार जो है ये आज की नहीं है, जब से पाकिस्तान बना है यहाँ से जुलूस जाता है जी। ये कराची का कदीम इलाका है जी बंदर रोड का, जिसे आप एम जिना रोड कहते हैं। वो दुकानदार हमेशा हर मुहर्रम में 10वीं मुहर्रम को अपनी दुकानों के बाहर बैठे हुए होते हैं चौकीदारी करने के लिए। ये साल से यहाँ से जुलूस गुजरता है जी। और वो कहते हैं कि जी मिनट नहीं लगा और पेट्रोल के डब्बे फेंके गए, शटरों के नीचे से पेट्रोल बहा के और उसको आग लगाया गया। आप क्या समझते हैं आजकल ये साजिशों के दौर बढ़ गए हैं, कहा जा रहा है साजिशों अल्ताफ भाई भी साजिशों की बात करते हैं, सदर साहब भी साजिशों की बात करते हैं, सब लोग साजिशों की बात करते हैं, क्या हो रहा है, होने जा रहा है? अब आई डोंट नो जी साजिश कौन किसके खिलाफ कर रहा है जी, क्योंकि हर आदमी का अपना अपना इंटरेस्ट बंधा हुआ है जी जी। पर अगर जुडिशियल इंक्वायरी होगी, कराची के आवाम तो ऑलरेडी और दुकानदार जो हैं वो कहते हैं जी फायर ब्रिगेड क्यों चला गया था जी, पुलिस और रेंजर क्यों पीछे हट गए थे जी। देखे ना फायर ब्रिगेड इतने सुबह तक नहीं आग बुझा सके हैं, इतनी डीप गलियों के अंदर जाके किसने आग लगाई है जी? सही, बहुत बहुत शुक्रिया इरफान मरवत साहब, मरवत साहब वज़ीर साहब रहिया आहिनि, उन्हनि जो तव्हां मौक़ो ॿुधो कराची साने जे हवाले सां। कराची जो माण्हू आहे, पख्तून आबादी जो नुमाइंदो आहे, हुतां इलेक्शन लड़े थो। हुन अखिर सां जेके हक़ीक़तूं ॾिठियूं हूंदियूं जेको मां हाणे ॿुधायो हूंदो हू उनजो तजियो थो करे। इलाही ॻाल्हियूं पाण बि सम्झूं था, सिंध में वेठा आहियूं, पंहिंजे ॻोठनि में बहिराणे में जे ॾोह थी पवे, गुनाह थी पवे, का ॻाल्हि अहिड़ी का थी पवे ग़ैर क़ानूनी शइ त राॼ खे ख़बर पइजी वेंदी आहे त हीउ कंहिं कयो आहे। हेॾी गुथियल आबादी में माण्हू निकिरी हेॾी तबाही जी कंहिं कयो आहे, हो त हाणे अदालत बि करे, हाणे त मुंहिंजो कमु कोन्हे ॿुधाइणु, हा वरी उहो ॿुधाईंदा इंशाअल्लाह ताला। पर हेॾी गुथियल आबादी मां हेतिरा सारा माण्हू निकिरी पिया आहिनि, कंहिंखे ख़बर कान थी पए। हू हर शइ ते
परिंदा पर नहीं मार सकता हमारी मर्जी के बगैर। ये हेडो वडो मामलो अवां जे इतला का सवाए सिटी गवर्नमेंट के इत्तेमाद में बनो का खबर जी सही सिटी गवर्नमेंट वाला जो इत्तेमाद में न अगे सिटी गवर्नमेंट कदे भी का विषय कालते पाण का सवा करनी नी ई पहिरियो मौको जो सिटी गवर्नमेंट ला तालुक सिटी गवर्नमेंट न बरतो विया पर आज न बरतो विया तो या सुभाणे परी गाल अची विंदी ज़ाहिर थी विंदी न बरतो विया तो वठण खपंदो। सागे कराची इशू जे चढ़ सब गाल साईं ॾिसो 9 अप्रैल ते जेके कराची में जो कुछ थियो 12 मई ते थियो जंहिं नमूने वकीलनि खे साड़ियो वियो उन्हनि वकीलनि खे साड़ में बि इहो ई चयो वियो त नामालूम माण्हू हुआ तिन अची वकील साड़े छॾिया ऐं वकील अहिड़ा कम छो था कनि जंहिंमें माण्हुनि खे छो था मछराइनि। पहिरीं हिकिड़ो जुमिलो यूज़ थींदो अंग्रेज़ी अख़बारुनि यूज़ करणु शुरू कयो त इश्तियाल में आयल नौजवान मुश्तअल नौजवान जेकॾहिं वाना में वज़ीरिस्तान में कनि था त उनखे मिसक्रिएंट्स ऐं उन्हनि खे चयो वञे थो दहशतगर्द ऐं टेररिस्ट ऐं कराची में जॾहिं को माण्हू कंहिंखे साड़े थो त उहो मुश्तअल नौजवान आहे। हाणे मुश्तअल नौजवान निकिरनि था ऐं मुश्तअल नौजवाननि खे जीअं मरवत साहिबु चयो जीअं चांडे साहिबु चयो त मुश्तअल नौजवाननि खे ख़बर हुई त फलाणे टाइम ते धमाको थींदो ऐं उनजे करे उहे तयारु लॻा पिया। बेनज़ीर साहिबा सां भेट कई मरवत साहिब बेनज़ीर साहिबा जो रिएक्शन 15 मिंट में कोन शुरू थी वियो 2-3 कलाक लॻा न्यूज़ अचे पई बेनज़ीर साहिबा हाणे ज़िंदगी मौत जी कश्मकश में आहे पहिरीं रहमान मलिक जो आयो ख़ैरियत आहे पोइ कश्मकश में आहे पोइ इहो 2-3 कलाक न्यूज़ पे हली तंहिंमें माण्हुनि जा हिकिड़ा जज़्बा भड़कण जी हिकिड़ी नेचुरल ॻाल्हि हुई 2-4 कलाकनि खां पोइ सुंदरे माण्हू पाण खे आइसोलेटेड ऐं अकेलो महसूसु कयो। पर हीअ त धमाको थियो आहे ऐं धमाके थियण शर्त मिंटनि में अॼु त रेंजर्स जी सभिनी जी फाइंडिंग्स अची वियूं आहिनि त उहे हिकिड़ो प्लांटेड बम हो रिमोट सुसाइडल बम त न हो त उहो जेको प्लांटेड बम हो उन खां पोइ फौरन तयारु हुआ न सिर्फ़ु इहो बल्कि बैनर बि ठहिया रखिया हुआ। उहो मोकल जो ॾींहुं हो 10 मुहर्रम जे ॾींहुं बैनरनि वारा बैनर प्रिंट थींदा आहिनि बैनर प्रिंट थिया पिया जिन में रुगो टंगण जी देरि हुई त धमाको थींदो ऐं बैनर टंगबा त कराची में दहशतगर्दनि ऐं तालिबानाइज़ेशन वधी वई उन्हनि कयो माना बैनर हज़ारनि तादाद में राति जो प्रिंट थिया उन्हनि खे ख़बर हुई त सुभाणे फलाणे टाइम ते धमाको थींदो। तंहिंजे करे अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त जेका धुर इन्हनि ॻाल्हियुनि में मुलविस आहे उहे त इतां जी थियो वेठा आहिनि उन्हनि ते पाण मौलाना चांडे साहिब खे नथो सम्झा मसइलो थिए थो असां सां गॾु जेको दोस्त वेहे थो उहो त असां सां गॾु जुड़ो में रहियो हूंदो आहे हुनजो त पंहिंजो हिकिड़ो किरदारु रहियो आहे माज़ी में हाणे इतफ़ाक़ सां उहो रिप्रेज़ेंट जीअं धुर खे कंदो उते जेके मथे पॉलिसी सां फ़ैसिला थींदा उन में असीं हुनखे ॾुहारी करे वेठा हुजूं ऐं हुनखे पंहिंजी पॉलिसी जे पार्टी जे मौक़िफ़ खे डिफेंड करणो आहे। जे ॿाहिरि किथे जर्मनी में वेंदासीं असांखे पाकिस्तान खे डिफेंड करणो हूंदो पोइ असीं खणी अंदरि वेही करे तनक़ीद कंदा हुजूं। मसइलो इहो आहे त उहा धुर त इतां जी थियो वेठी आहे उहा धुर इतां जी थियो वेठी आहे उहा खाए बि वेठी सॼे पाकिस्तान में नाज़िम वेंदा हलिया कुझु वक़्त खां पोइ उहे नाज़िम वेठा हूंदा उहे कराची ऐं लतीफ़ाबाद में कम कंदा ॿिया पैसा खाई चट कंदा उहे दहशतगर्दी जा वाक़िया कंदा वरी रोईंदा बि पाण पिटको बि पाण कंदा शाइस्ता आलमानी ते चवंदा हुकूमत छॾियूं था अकबर बुगटी खे कुझु थियो त हुकूमत इस्तीफ़ा ॾींदासीं वरी अकबर बुगटी शहीद थी वेंदो कुझु कोन छॾींदा शाइस्ता आलमानी ते क़रीब 2 वज़ारतूं वठी पुठिते हटी वेंदा। उन्हनि ब्लैकमेलर सां असीं वेठा आहियूं उन्हनि ब्लैकमेलर्स खे असां सिंध जो धणी बनाए छॾियो आहे असांजा समूरा वसीला चट थी विया आहिनि असांजी नौकिरियूं वेलियूं आहिनि असांजी दाख़िलाऊं वेलियूं आहिनि असांजा वसीला हलिया विया आहिनि असांजी लोकल गवर्नमेंट में जेका बजट हुई सा हली वई आहे 5-5 हज़ार 2-2 हज़ार माण्हू इलीगल भर्ती कया विया मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में असां उन्हनि खे कढी नथा सघूं उन्हनि खे हथ नथा लाए सघूं। कराची जे ज़मीनुनि ऐं प्लाटनि जा जेके नाले करण जा इख़्तियार जेको आहे से उन्हनि वटि आहिनि असांजा हथ ॿधियल आहिनि ऐं असां मथे एस्टेब्लिशमेंट ऐं ॿियनि शयुनि में अमेरिका सां वार अगेंस्ट टेरर में एॾो उलझियल आहियूं जो सिंध जा वसीला इंतिहाई अफ़सोस सां तो आस्ते आस्ते असांजे पेरनि हेठां निकिरंदा वञनि पछाड़े में ईअं न थिए जो असां वटि मथे इक़्तिदार हुजे एस्टेब्लिशमेंट हुजे महिणा हुजनि ॾुख हुजनि पाराता हुजनि अफ़सोस हुजनि रोज़ ऐं पिटको हुजे पर सिंध जा वसीला सभु हलिया हू त 15 सालनि खां वेठा आहिनि इक़्तिदार में असीं त 2 सालनि लाइ आयासीं हू 15 सालनि खां इक़्तिदार में सभु ऐश पिया कनि ऐं असांजा वसीला सभु खणी विया आहिनि ऐं हू सुभाणे वरी एस्टेब्लिशमेंट ऐं पंजाब जे हुकुमरान टोले सां बि वरी ताज़ी थी वेंदा वरी ही दोस्त वेठा हूंदा रड़ियूं करण में नारायण में असां सभु रोज़ पिटके में हूंदासीं एहतजाज में हूंदासीं पीपुल्स पार्टी हूंदी हू वरी एस्टेब्लिशमेंट सां इतिहाद करे वरी पंजाब जे हुकुमरान टोले सां कंहिं चौधरी सां कंहिं नवाज शरीफ के शहबाज शरीफ सां वरी इक़्तिदार में हूंदा ऐं असांजा सभु वसीला चट थी वेंदा। वाकई अहिड़ी सूरत हाल आहे त पोइ छो माना मफ़ाहमती पॉलिसी बि त नाकाम थी मियां साहब को तनक़ीद पियो करे हेॾा सूरत हाल अया साहब ॿुधाए पियो ॾिसो वरी मियां साहब जी ॻाल्हि अची वई आहे मियां साहब खे जल्दी आहे मियां साहब तकड़ आहे मियां साहब हर हाल में हाणे पावर चाहींदो मियां साहब जी 17वीं तरमीम आहे 3 भेरो वज़ीर आज़म सही ये सब इल्ज़ाम सब ख़त्म आहे हाणे सभु अची शुरू थिया आहिनि असांखे अंदाज़ो आहे मियां साहब जी सियासत जो मियां साहब छा थो करणु चाहे मियां साहब कीअं कंदो मियां साहब असां कोशिशि कई आहे पाकिस्तान ॾिठो आहे मां ॾिठो आहे दुनिया ॾिठो आहे असां चुकिया आहियूं असां तबाही कई आहे चवनि था चार्टर ऑफ डेमोक्रेसी तां पीपल्स पार्टी गद्दारी करे फिरी वई हली एपीडीएम छा हुई
अवामी क़ौमुनि जो जेको इतिहाद उन में नवाज़ शरीफ़ ठा खां पोइ वियो छो न बेनज़ीर साहब खे ॿुधाए वियो, छो न पीपल्स पार्टी खे इतमाद में वठी वियो। असुल हर माज़ ते अॼु जेको शहबाज़ शरीफ़ तक़रीर कई आहे, मूं अॼु ॿुधी तक़रीर, सभिनि खां हथ खणाए बीठो इस्लामी निज़ाम लाएंगे, हाणे छा थो करणु चाहे, इहो छा थो करे। वरी मौलवी साहबान खे वरी ही घर में ही सियासत